بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله جيت دوستان خبر هي دروس رمضانية जेको रमज़ान में असीं कोशिशि कयूं था त भाइरनि खे मुस्लमाननि खे सभिनि खे नसीहत कयूं ऐं रमज़ान में छा आहे करिणो छा आहे न आहे करिणो ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असां ते फ़र्ज़ आहिनि के वाजिब आहिनि उन्हनि खे माण्हू कुझु तवजो ॾिए। हीउ दर्स जेको असांजो 11हों दर्स आहे रमज़ान जो। हिन जो दर्स जो नालो रखूं था अदब सियाम। अदब सियाम सियाम जो रोज़े जो अदब उहा छो जो रोज़े जा बि के अदब आहिनि। इंशाअल्लाह हिननि दर्सनि में अॻिते कोशिशि कंदासीं त हर शइ जी कि इंसान खे रमज़ान में तफ़सील खपे। जीअं ज़कात फ़ितर जी आहे उन जो तफ़सील ॿुधाईंदासीं ऐं जीअं ज़कात पैसनि जी आहे, ज़कात ज़मीनुनि जी आहे, ज़कात ॿनियुनि जी आहे, जीअं जा ज़कात सोन जी आहे, चांदी जी आहे, दुकाननि जी आहे, सभु ज़कातूं जेके नमूना आहिनि उन्हनि जी तफ़सील दर्स करे ॿुधाईंदासीं त जीअं दोस्तनि खे का ज़रूरत न पए कंहिं शइ जी पुछण जी। इंशाअल्लाह उन में इंशाअल्लाह तफ़सील करे ॿुधाईंदासीं। अल्लाह ताला इंशाअल्लाह असांखे तव्हांखे हिमत ॾिए त हीअ इल्मु सिखूं ऐं सेखारियूं अॻिते माण्हुनि खे त असांजे अहल औलाद सभई उन्हनि खे का तकलीफ़ न थिए। अॼु जेको इहो अदब आहे त इहो अदब उलमा काफ़ियुनि किताबनि में इहो लिखनि था त रोज़े जा बि अदब आहिनि ऐं उहे अदब जेके आहिनि ज़रूरी असांखे सिखणो खपे इन्हनि अदबनि जो। छो जो इहो रोज़ो इन्हनि अदबनि खां सवाइ पूरो न थींदो। जीअं हर शइ मजरूह थी सघे ऐं खुटल थी सघे, जीअं निमाज़ इंसान जे पढ़े थो, सही वज़ू करे आयो, सही ख़ुशू सां ख़ुदू सां त पूरी निमाज़ जो सवाबु मिले थो। जे सही वज़ू जहिड़ो तहिड़ो आहे पूरो न आहे ऐं निमाज़ में बि ख़्याल हेॾे होॾे ख़ुशू सां न आहे, सोच बि पसे आहे त पोइ निमाज़ फ़र्ज़ त थी वियो पर नाक़स थियो। ईअं रोज़ो बि ईअं आहे, रोज़े जा बि अदब तमामु घणा आहिनि पर उन्हनि जो इंसान जे ख़्यालु रखंदो त के अदब जेके तमामु ज़रूरी आहिनि जंहिंखे उन्हनि खां सवाइ रोज़े जो को फ़ाइदो बि नथो थिए। जो इहा हदीसुनि मां नबी करीम जे हदीसुनि मां साबित थो थिए त उलमा काफ़ी चवनि था त के अदब अहिड़ा मल्ला यतिमु इल्ला बिहा, यानी हिन रोज़े में जे इहे अदब के आहिनि जेके निकिरी आहे इहे अदब त उन रोज़े जो फ़ाइदो कोन थींदो बाइकाते उनजे सिर्फ़ु बुख ऐं उञ पंहिंजे पाण खे ॾींदो। ऐं उन्हनि अदबनि खे घणा क़िस्म कया अथनि, असीं मुख़्तसर करे ॿुधायूं था दोस्तनि खे, छो जो ही मौज़ू एॾो वॾो न आहे जो मुख़्तसर करे ॿुधूं था। के जेके अदब आहिनि मुस्तहब आहिनि ऐं उन्हनि जे इंसान खे ख़्यालु रखिणो खपे उन्हनि जो। जीअं के अदब उलमा लिखिया आहिनि त वाजिब आहिनि ऐं अलाह जे तरफ़ां असां ते हुननि इबादतुनि में उन्हनि जो ख़्यालु रखिणो खपे। ऐं के फ़िअली आहिनि, के वाजिबात फ़िअली आहे। जीअं मिसाल रोज़ो त तूं रखी थो पर इंसान निमाज़ उन्हनि रोज़नि सां पूरी करे जमात सां पढ़े थो या न, ईअं न करे त मिसाल रोज़े जे बहाने सां जमात विञाए मस्जिद में न पढ़े, घर में पढ़े या सुतो पियो हुजे। हाणे मेन शइ जेकी निमाज़ आहे उहा आहे उन खे छॾे ऐं रोज़ो रखे त इहो हिकिड़ो रोज़े जो हिकिड़ो नुक़्स थियो, कमाल न थियो। त ईअं इंसान हर शइ जो जेके ज़रूरी शयूं आहिनि, अरकान आहिनि, वाजिबात आहिनि, शर्त शुरूत आहिनि। जीअं के माण्हू रोज़े सां चवंदा थकल घर था निमाज़ पढ़ो, हाणे जे बहाने इहो बहानो त न थींदो। छो जो अलाह ताला असुलु रोज़ो असांखे इहो छाजे लाइ ॾिनो आहे त असांजो ईमान वधे, असांजो तक़वा वधे, लअल्लकुम तत्तक़ून। हाणे तक़वा असां वधाइण जे लाइ असीं रोज़े जो बहाने जे करे हाणे पंहिंजे तक़वा खे घटि था कयूं त इहो रोज़े जो हिकिड़ो नुक़्स थियो। ईअं न चई सघंदो केर बि त रोज़ो न थियो, न, छो जो इहो हिकिड़ो कमाल जेकॾहिं शइ पूरी आहे उहा जी खोट थी थिए। तंहिंजे करे इंसानु कोशिशि करे त रोज़े जे बहाने सां निमाज़ न विञाए, निमाज़ जेको फ़र्ज़ु आहे जमात में पढ़े। इहो हिकिड़ो हिते उलमा लिखनि था त रोज़े जे अदबनि जो हिकिड़ो इहो न आहे बहानो त निमाज़। छो अल्लाह ताला चए थो निमाज़ जे बारे में त अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम फ़ख़लफ़ मिन बअदिहिम ख़ल्फ़ुन अज़ाअु अस्सलात वत्तबअु अश्शहवात फ़सौफ़ यल्क़ून ग़य्या। अल्लाह ताला चए थो ई सूरत मरियम में फ़ख़लफ़ मिन बअदिहिम ख़ल्फ़ुन, पोयां इंसान जेके आहिनि हींअर जीअं अॻ में पहिरियां ईमान वारा हूंदा वरी उन खां पोइ उन्हनि जे औलाद कुझु कमज़ोर ईमान
त अलाह ताला हिते चए थो फ़ख़लफ़ मिन बअदिहिम ख़ल्फ़, जेके ख़ल्फ़ ईंदी असांजे औलाद उहे असांखां ईमान में कमज़ोरी, पहिरियां उहा कमज़ोरी अलाह ताला ॿुधाए थो, पर उन जो मेन शइ ॿुधाए थो पहिरियां निमाज़ विञायनि, ख़ल्फ़ अदाअउ सलात, पहिरियां निमाज़ जी तहाउन कनि, वत्तबअउ शहवात, ऐं शहवतुनि जे पोयां, शहवत में हर शइ अचे थो, शहवत माल, शहवत जसदी अची थी वञे, फसौफ़ यल्क़ून ग़य्या, ग़य्या जेकी आहे दोज़ख जी हिकिड़ी खॾ आहे, त अलाह साईं चए थो उहे उन्हनि में उछलाबा वेबा, अलाह बचाए असांखे तव्हांखे, इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहन, उन्हनि मां जे तौबा कई के ऐं अमल सालिह कयनि, फ़उलाइक यदख़ुलून अल जन्नह वला युज़लमून शैअ, अलाह साईं चए थो उन्हनि खे मां माफ़ु कंदुसि ऐं उहे जन्नती थींदा। इहा सूरत मरियम 59 खां वठी 60 ताईं आयत। ऐं इहे जेकी हिकिड़ी शइ निमाज़ इंसानु जेको रोज़े सां विञाए थो, रोज़े जे बहाने जे करे अलाह त क़ुर में तकीद वधीक निमाज़ जी कई आहे। त ही ॾिसो न, जीअं अलाह ताला नबी क़ुर में चए थो वइदा कुन्त फ़ीहिम फ़अक़मत लहुम अस्सलात फ़लतक़ुम ताइफ़तुम मिनहुम मअक वलियअख़ुज़ू अस्लिहतहुम फ़इज़ा सजदू। हाणे इहो ॾिसो अलाह ताला नबी खे चए थो त जे तव्हां जंग में बि आहियो, जंग ते जिहाद ते हो, त पोयां जमात ठाहियो, हिकिड़ो उन जमात जेके सलातुल ख़ौफ़ चवंदा आहिनि, उन जो तरीक़ो मुख़्तलिफ़ थोरो आहे, त हिकिड़ो इमाम पोयां थी जंग लड़े, लश्कर मुस्लमाननि जो जंग लड़नि बि था, ऐं पोइ ते हिकिड़ो टोलो ठाहे फ़र्ज़ु पढ़नि, ऐं उहो पढ़ी वरी पोइ ॿिया अचनि, उन्हनि जो तरीक़ो बि आहे मुख़्तलिफ़, हिते कोन था असीं ॿुधायूं उनजो। पर उहो अलाह ताला हिते चए थो त उन जंग जे दौरान बि तव्हां निमाज़ नाहे छॾणी, ऐं नबी करीम पोइ ते वञी माण्हू कंहिंखे पढ़ाए, वरी पोइ उहे अॻियां अचनि हथियार खणनि, पोयां हू जेके सजदनि में हुजनि त निमाज़ में, त अॻियां हू संभाल कनि ऐं जंग हले पई, यानी अतिमु सलातहुम, हू पोयां जो निमाज़ पढ़ी अचनि त वरी ही वञनि, फलयकूनू मिन वराइकुम वलतअति ताइफ़तुन उख़रा लम युसल्लू फलयुसल्लू मअक वलियअख़ुज़ू हिज़रहुम व अस्लिहतहुम। ते अलाह से असांखे सूरत निसा में फ़रमाए थो त निमाज़ जो जिहाद जे दौरान बि निमाज़ नाहे छॾणी, टोला टोला करे निमाज़ पढ़नि, फ़र्ज़ पोइ अचनि। ॾिसो न केॾो असीं जिहाद जेको फ़ी सबीलिल्लाह उहो केॾो भलो अमल आहे, पर उन जे दौरान बि असांखे निमाज़ खे नाहे छॾणो, ऐं रोज़ो त उन खां घटि आहे। पर रोज़े जे दौरान अॼुकल्ह दोस्त असांजा जेके ॾिसूं था त सुता पिया आहिनि, निमाज़ मस्जिद में चंद माण्हू था अचनि, ज़ुहर जी फजर जी, अलाह माफ़ु करे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त ॾिसो न, उलमा चवनि था त निमाज़ खे तवजुह रोज़े सां वधीक खपे, छो जो उहो त ईमान वधाए थी निमाज़ जे, तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस पढ़े थो, हदीस अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु रजुलन आमा, हिकिड़ो जॾो आयो अखियुनि खां, त क़ाल या रसूल अल्लाह लैस ली क़ाइदुन यक़ूदनी, हिकिड़ो जॾो अखियुनि खां आयो, अब्दुल्लाह इब्न मक्तूम सहाबी हो, त उन इल्मु चई त मूंखे को माण्हू को ॿार कोन्हे जो मस्जिद ॾे वठी अचे, ईमान जॾो हा अखियुनि खां, मूंखे इजाज़त ॾे त मां जेके फजर जी निमाज़ मां उते घर पढ़ां, त नबी करीम हुनखे इजाज़त ॾिनी, फ़रख़्स लहू फलम्मा वल्ला, जेॾी महिल वञे पियो जिब्रील अची वियो अलाह आसमान जे मथां, चईंसि हिनखे इजाज़त नाहे ॾियणी, त हुनखे घुरायो अब्दुल्लाह इब्न मक्तूम, चईंसि हल तस्माउ निदा, आज़ान ॿुधी थो, कन अथई न ॿुधी थो, चईं हा, हल तस्माउ निदा अस्सलाह, क़ाल नअम, क़ाल फ़अजिब, ही रिवायत सही मुस्लिम में आहे। त हुनखे इजाज़त न मिली, छो जो अलाह जे तरफ़ां नबी करीम ते हुनखे इजाज़त न, पर अलाह जिब्रील खे मोकिलियो, त हुनखे इजाज़त नाहे, छो जो आज़ान ॿुधे थो, ऐं हुनखे खणी बि तकलीफ़ आहे अचण में, पर जमात हुननि खे नाहे छॾणी। छा असीं हिन जे इहा वाक़े जे असीं ॾिसी छा चवंदासीं, छो जो असांजे टाइम असांखे टंगू बि आहिनि, रोशनी बि आहे, लाइट टार्च बि आहे, अमन बि आहे, अखियूं बि आहिनि, पर ॾिसो वरी बि असीं निमाज़ विञाए था छॾियूं, छो इहा हिकिड़ी वॾी मुसीबत आहे। त हिकिड़ी हदीस आहे सहीह बुख़ारी मुस्लिम, इब्न उमर जे तरफ़ां अचे थो रज़ियल्लाहु अन्हु, अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल सलातुल जमाअत अफ़्ज़लु अला सलातिल अल्फ़ज़ ब27 दरजा, जेको माण्हू अकेलो निमाज़ घर थो पढ़े उनखे हिकिड़ो दर्जो मिलंदो निमाज़ जो, इहा सही बुख़ारी मुस्लिम जी रिवायत आहे, ऐं जेको जमात में पढ़ंदो उनजे 27 दर्जा उन जा थींदा। त इहो ॾिसणो वॾो फ़ज़्लु हिकिड़ो इंसान जो विञाए थो, जेॾांहुं विञाए थो उहो बि मजबूरी सां हुजे, बुख़ार हुजेसि, थकल हुजे, जाम निमाज़ घुसी वई कंहिं न कंहिं तरीक़े सां, जे जमात जी उहा बि हिकिड़ो उज़ुर हुजे, छो
जे उज़ुर न हूंदो त उन जो हदीस ही ॿुधो जेको साहिहैन में उहा बि आहे। अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु चयो अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अथक़लु सलावात अला मुनाफ़िक़ीन सलातुल इशा व सलातुल फज्र। नबी करीम फरमाए थो त ॻरे में ॻरी निमाज़ जेकी हूंदी मुनाफ़िक़नि ते सलातुल इशा जी निमाज़ ऐं फज्र जी निमाज़। वरी अॻिते छा थो चए वलो यअलमु मा फ़ीहिमा लअतहुमा वलो हब्वा। जे हुननि खे न ख़बर हुजे त इन में केॾो फ़ज़ीलत आहे त बांबड़ा पाए बि अचे उन निमाज़ खे पहुचंदा। वलक़द हममतु अन अमुर बिस्सलाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त मुंहिंजी दिलि चाहे थी त मां जमात शुरू करायां के इमाम माण्हू खे बिहारियां फ़तुक़ाम के माण्हू खे रखे निमाज़ पढ़ाए थुम अमुर रजुलन फ़युसल्ली बिन्नास को इमाम रखे थुम अंतलिक़ु मई बिरिजाल मअहुम हिज़म मिन हतब। मां निकिरां ऐं शहर ॾे ऐं उन्हनि माण्हुनि ॿटनि सां ऐं काठियूं उन्हनि खे खणायां इला क़ौमिन ला यशहदून अस्सलाह। जेके माण्हू घरनि में निमाज़ पढ़नि था बिना उज़ुर फ़अहर्रिक़ु अलैहिम बुयूतहुम बिन्नार। ॾिसो न नबी करीम चए थो मां उन्हनि माण्हुनि खे वठी ऐं काठियूं उन्हनि सां गॾु हुजनि जंहिं घर में मर्द हुजनि निमाज़ ते न अचनि त उन्हनि काठियुनि खे बाहि ॿाराए उन्हनि जे घर में उछलायां भली हुननि जा घर सड़ी वञनि। नबी करीम रहम दिलि वारो इहो थो चए। छो थो ईअं चए छो जो अज़ीम शइ इंशाअल्लाह जेके इंसान जेको छॾे थो हीअ जहिड़ी तहिड़ी शइ न आहे। तंहिंजे करे चए थो त मां हुननि जे घरनि खे साड़ियां जीअं न त असांजो हबीब ईअं जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि जे लाइ माण्हुनि जा घर मुस्लमाननि जा उम्मतियुनि जा घर कोन साड़ींदो। पर इहो ॾिसो न हिकिड़ी वॾी मुसीबत आहे। त इब्न मसऊद साहिह मुस्लिम में चए थो रज़ियल्लाहु अन्हु क़ाल मन सररहु अन यल्क़ अल्लाह। जेको चाहे त जेको चाहे त अल्लाह उन ते राज़ी हुजे ऐं यल्क़ अल्लाह ग़दम मुस्लमान हुजे ऐं खिली उथी अलाह जे अॻियां अचे फलयुहाफ़िज़ अला हाउलाए सलावात। त उहो छा करे उहो जे ईअं चाहे थो त उहो हिन निमाज़नि ते जमात सां हैथ युनादा बिहिन जिथे आज़ान अचे थी उते हीअ जमातूं उन जमात सां निमाज़ पढ़े। फ़इन अल्लाह शरअ लिनबीकुम सुननल हुदा। हीअ हिकिड़ी नबी असांजे नबी जे लाइ अलाह ताला हिदायत जो रस्ता अलाह ताला ठाहियूं ऐं उन्हनि जे हिदायतुनि रस्तनि मां मिन सुननिल हुदा इन्नहुन्न मिन सुननिल हुदा। ऐं इहा हिदायतुनि जेकी सुन्नत जे रस्ता जेके अलाह ताला नबी खे तोहफ़ा ॾिना आहिनि इहा आहे निमाज़ जेकी जमात। क़ाल वलक़द रअयतुना इब्न मसऊद थो चए त असां में ॾिसी त रअयतुना हुमा यतख़ल्लफ़ु अन्हा। असां मां मदीने में सहाबी केरु उन्हनि मां जेको जमात विञाईंदो अन्हा इल्ला मुनाफ़िक़ुन मालूम निफ़ाक़। सिर्फ़ु मुनाफ़िक़ जेको हूंदो ऐं पके निफ़ाक़ वारो उहो ई इहे निमाज़ूं विञाईंदो हो। वलक़द कान रजुल युअता बिही युहादा बैन रजुलैन। असांजे सहाबनि मदीने में के माण्हू सफ़ा बीमार थकल हूंदा पर ॿ माण्हू ईंदा हुआ ॿई कुल्हा ॾेई उनखे खणी ईंदा हुआ हता युक़ाम फ़ि सफ़। खणी हुननि खे कुल्हनि सां अचे हुननि खे टेक ॾेई ऐं हुनखे निमाज़ सफ़ में बीहारींदा त मथां हमरा किरी पए बुख़ार मां या कमज़ोरी मां। ॾिसो इहा कहिड़ी रिवायत सही मुस्लिम में आहे। त ॾिसो न केॾी अहमियत आहे निमाज़ जी ऐं असां वटि अॼुकल्ह छा आहे अहमियत इन निमाज़ जी। अजीब उलमा लिखनि था त माण्हू के रोज़ा था रखनि ऐं फ़र्ज़ विञाए था छॾनि ऐं इहा हिकिड़ी वॾी मुसीबत आहे। छो वॾो ॾोह थो करीं हिकु नंढे सवाब जे लाइ ऐं फ़र्ज़ पूरो करणु हिकिड़े जे लाइ तूं फ़र्ज़ वॾा थो विञाईं। ऐं इहो हिकिड़ो इंसानु केरु कंदो जेको जाहिल हूंदो। उलमाअनि जा सभिनि जा क़ौल आहिनि त मेन शयूं उहे ज़रूरी आहिनि। केरु न वुज़ू खां बिना निमाज़ पढ़े त उनखे छा चवंदे तूं जाहिल तूं अहिड़ो कमु थो करीं जो तुंहिंजो अॻियो कमु थींदो न वुज़ू खां सवाइ। ईअं जीअं इंसानु निमाज़ थो विञाए छाजे हुजत सां कहिड़े बहाने सां त मूंखे रोज़ो मां थकियल हा अलाह माफ़ करे असां सां इहा थिए थी निमाज़ पूरे टाइम ते नथा पढ़ूं या बिना उज़ुर था घर पढ़ूं छो जो चऊं था यार थोरो थकियल हूं या तास आहे या छा आहे। त इहा हदीस में अचे थी नबी करीम मन अमिल अमलन लैसा अलैहि अमरुना फहुव रद्द। मुस्लिम जी रिवायत आहे केर बि नओं अमल कंदो हिन दीन में ऐं असांजो उन ते हुकुम न हूंदो त उहा शइ मोट आहे। ऐं निमाज़ घर में पढ़णु इन जो नबी जो हुकुम न आहे ऐं नबी करीम जो इहो फ़इल बि न आहे न हुकुम बि आहे ऐं इहा मोटी मिलंदी इन इंसान खे जेके घर थो पढ़े। ऐं अदब जेके निमाज़ जा तमामु घणा आहिनि पर हिते हिकिड़ो ॿियो इहे बि अदब आहिनि त इंसानु इन निमाज़ जी संभाल करे ऐं हराम जूं शयूं जेके बि आहिनि उहे क़ौल व अफ़आल के अमल आहिनि के वरी चवणु आहिनि ॻाल्हि आहे त इन्हनि सभिनि खां बचे। जीअं कूड़ न हणे रोज़े सां कूड़ हणंदे तोखे इहो रोज़ो तुंहिंजो मजरूह थी वेंदो। त इहो जेको इंसानु जेको रोज़े दौरान जे ख़ासि त जेके दुकानदार आहिनि कसम खणंदे कसम मूं हीअ शइ हेतिरे में वरिती आहे हेतिरे वरिती आहे इहे सभु कूड़ थो हाणे त मुंहिंजो पंहिंजो सामान खपे। त
जीअं के माण्हू वरी चवनि था तालिब इल्म चवंदा नबी जो कौल आहे ऐं इहो नबी जो कौल न हुजे ऐं तालिब इल्म चवंदा हीअ हदीस हुजे न हुजे या कूड़ हुजे तोखे नाहे चवणो त हलाल हराम तूं ईअं तोखे नाहे चवणो ईअं जेसि ताईं तोखे पक हुजे त हीअ हदीस आहे या आयत आहे इहो अलाह ताला इन जे बारे में चए थो वला तक़ूलू लिमा तसिफ़ु अलसिनतकुम अलकज़िब हादा हलाल वहादा हराम अलाह साईं क़ुर में चए थो सूरत नहल में वला तक़ूलू लिमा तसिफ़ु छा ॻाल्हाईंदे चवंदे हीअ शइ हलाल आहे हीअ हराम आहे ऐं इहा तव्हांखे का पक कान्हे त हीअ शइ हराम जा हराम आहे लितफ़्तरू अला अल्लाह अलकज़िब तव्हां अलाह ते कूड़ था हणो इन लदीन यफ़्तरून अला अल्लाह अलकज़िब ला युफ़्लिहून जेके अलाह ते कूड़ था हणो कॾहिं बि कामयाबु न वेंदा मताउन क़लील वलहुम अज़ाबुन अलीम दुनिया में थोरो टाइम गुज़री वेंदो ऐं अॻिते हुननि खे वॾो अज़ाब मिलंदो त इहा हिकिड़ी वॾी मुसीबत आहे इंसानु कूड़ हाणे कॾहिं चए थो नबी करीम फरमायो आहे या नबी जो कौल आहे ऐं पक न हुजेसि त इहो इन शइ खां बि इंसानु संभाले त ॿियो नबी करीम जा हदीस साहिह या साहिब बुखारी मुस्लिम जीअं चए थो क़ाल मन कज़ब अलैहि मुतअम्मिदन फलियतबव्वअ मक़अदहु मिनन नार जेको मूं ते कूड़ हणे थो त उहो तयारु हुजे दोज़ख में उन जे लाइ जॻह ऐं टिकाणो हूंदो ऐं नबी करीम घणो झले वियो इंसान खे कूड़नि खां त कूड़नि खां संभाल कयो त जीअं हदीस में चए इयाकुमुल कज़िब मतां तव्हां कूड़ हणो फ़इनल कज़िब यहदी इलल फुजूर हल जेको कूड़ हणंदो उहो फुजूर में पइजी वेंदो व इनल फुजूर यहदी इलन नार ऐं फुजूर जेको आहे त उहो दोज़ख ॾे इंसान खे मोकिले थो छॾे वला यज़ालु रजुलु यकज़िब ऐं जेके माण्हू कूड़ हणंदो ईंदो यकज़िब उहे त हर कज़िब ऐं ॻोल्हे कूड़ हणंदो हता युक्तब इंद अल्लाहि कज़्ज़ाबा एतिरे क़दुरु जो कूड़ हणी हुनजी आदत थी वेंदी पोइ अलाह हुन मलाइकनि खे चवंदो हिनखे लिखी छॾियो हीअ त कूड़ो आहे तंहिंजे करे इहा इंसान जी संभाल करे इन खां बि बचा करे ऐं उलमा लिखनि था त अदब सियाम रोज़े जा कहिड़ा आहिनि जीअं ग़ीबत छा आहे हिकिड़ी गिला जेको इंसानु चए थो यार फिलाणो हीअ कमु कयो ऐं उनजी गिला में शुरू थी वञे मिसाल चई त फिलाणो यार जॾो आहे फिलाणो काणो आहे त या फिलाणो अंधो आहे इहे बि हुननि जा माण्हू ॻणे ऐं माण्हुनि जे अॻियां ॿुधाए इहा हिकिड़ी वॾी मुसीबत आहे या कंहिं चवंदे यार फिलाणो थोरो मोॻो अथई थोरो दिमाग़ु सही न अथसि या हुनजी सोच एतिरी कान्हे या फासिक़ आहे या अहिड़ियूं लफ़्ज़ जेके उन्हनि में चई छो त इंसानु इहो इन शयुनि जो संभाल करे छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़े पुछो ग़ीबत या रसूल कहिड़ी हीअ त नबी करीम हीअ ज़िक्रुक अख़ाक बिमा यकरा दे तुंहिंजो भाउ मुस्लमान खे कहिड़ी लफ़्ज़नि सां जेकी शइ उहा न वणे उहा तूं यादि करे माण्हुनि जे अॻियां त क़ील अफ़राइत इन कान फ़ी अख़ी मा अक़ूल त उन अमरा चयो या रसूल खणी जेकी शइ मां चवां थो त उन में आहे मिसाल इहा जॾो आहे अखियुनि खां त चवां त हीअ जॾो आहे त नबी करीम चयोसि न इन कान फ़ीह मा तक़ूल फ़क़द अग़तब्त जे उन में उहा शइ आहे ऐं उहो न आहे हिते हमरा चऊं फिलाणो अंधो आहे जॾो आहे काणो आहे त जे ईअं चवंदे त उनजी इहा ग़ीबत आहे वइलम यकुम फ़ीह मा तक़ूल फ़क़द बहत ऐं जे उहा एब उन में न आहे पोइ त वॾो अञा लिखिबो अलाह वटि छो जो तूं हिकिड़ो बुहतान उन ते हयो तंहिंजे करे इहा हिकिड़ी मुसीबत आहे इंसानु इन ग़ीबत खां बचे ग़ीबत जेकी आहे क़ुर में बि अलाह साईं इन जी वॾो अज़ाब लिखियो आहे जीअं चए थो अलाह ताला चए थो सूरत अल हुजुरात में वला यग़्तब बादुकुम बादा केर बि मुस्लमान जी ग़ीबत न करे अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अख़ीह मैतन फकरिहतुमूह केर कंहिंजो ग़ीबत कंदो त ॼण की को पंहिंजे भाउ मुस्लमान जो मुअल मुस्लमान जो गोश्त कचो खाए त तव्हां ॿिया छा उन ॾे नज़र करे केॾो तव्हां उनखे किनो सम्झंदव त इहा आहे हिकिड़ी मुस्लमान जेको ॿिए जी ग़ीबत थो करे या नमीमत थो करे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल इसरा मेराज में वियो जिब्रील सां त ॾिठई माण्हू के माण्हुनि जा नाख़ून वॾा हुजनि ऐं नुहास जा हुजनि यानी जीअं लोह जा नाख़ून हुजनि यख़्मिशून बिहा वजूह उहे पंहिंजे नाख़ून सां पंहिंजे मास मुंहं जा पटिनि पिया पंहिंजे जान खे पिया हणनि ऐं पंहिंजे सीने खे पिया हणनि वसुदूर हुम फ़क़ाल मन हाउला या जिब्रील नबी करीम डिॼी वियो अची थी यार जिब्रील हीअ छा आहे कहिड़ी मुसीबत आहे हीअ जिब्रील हुनखे चयो त मन हाउला या जिब्रील क़ाल हाउला अलज़ीन याकुलून लुहूम अन्नास वयक़ऊन फ़ी अअरादिहिम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिब्रील चयो हीअ उहे माण्हू तुंहिंजे उम्मती आहिनि जेके ग़ीबत ऐं नमीमत में माण्हू ॻाल्हियुनि में शुरू थी था वञनि त ख़बर ई कान थी पए त पंहिंजे मुंहंनि खे हींअर पटिनि बि था पंहिंजे जान खे बि था पटिनि इहा बि हिकिड़ी मुसीबत वॾी आहे ऐं उन्हनि अदब सियाम में हिकिड़ी रोज़नि जो हिकिड़ो अदब इहो बि आहे नमीमा इहो छा आहे केरु हितां जी ॻाल्हि हुते ॿुधाए
त माण्हू विढ़नि ऐं पंहिंजो हू ॾिसे परे खां थी। इहे वॾनि ॾोहनि मां आहे, छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो ला यदखुलुल जन्नत नम्माम। इहे साईं बुखारी मुस्लिम जा हदीस आहे। नबी करीम चए थो जेको नमीमत कंदो, माण्हुनि खे विढ़ाईंदो, हुतां जी ॻाल्हि हुते ॿुधाईंदो त विढ़नि, उहो जन्नत ॾे न वेंदो। त इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुम अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर बिक़ब्रैन, इहो इब्न अब्बास रिवायत थो करे, नबी करीम ॿिनि क़बरुनि जे भरिसां आयो। फ़क़ाल इन्नहुमा ला युअद्दबान वमा युअद्दबान फ़ी कबीर, चई ॿिनि क़बरुनि खे आज़ाब अलाह जे तरफ़ां बि थो अचे, ऐं कहिड़े ॾोह मां उन्हनि जे नज़र में नंढा पर ॾोह वॾा आहिनि। ऐं फ़ी अम्र शाक़ अलैहिमा, ॾोह माण्हुनि जी नज़र में नंढो आहे पर इहे वॾा, इहे ॾोह अलाह वटि वॾा अज़ीम आहिनि। ऐं हिन ॿिन्हिनि खे क़ब्र में अज़ाब इहो बि थो हले। त सहाबीन पुछियो या रसूलल्लाह कहिड़ा आहिनि? चए अमा अहदुहुमा फ़कान ला यस्तंज़िहु मिनल बौल, हिकिड़ो उन्हनि मां पेशाब कंदो हो त चङी तरह हुनजी पकाई न कंदो हो, धोअंदो न हो, या पथरनि सां उघंदो न हो, बसि यूं थी हलियो वेंदो, पोइ उहो जान में कपिड़नि में ज़रूरु पेशाब थोरो थोरो लॻंदो, पकाई न हूंदी। त इन जे करे हिकिड़ो खे इन मां इहो ॾोह हूंदो। अमल आख़िर फ़कान यमशी बिन नमीमा, ऐं ॿियो जेको हो उहो नमीमत कंदो, हुतां जूं ॻाल्हियूं हुते, हुतां जी इहा सही बुखारी जी रिवायत आहे। त ॾिसो न नमीमा केॾो मुसीबत आहे हिकिड़ी माण्हुनि जे विच में, जिथे वेहंदे त हुते हुन जूं ॻाल्हियूं, हुननि जी ज़ात जूं हुई पा फलाणे क़ौम आहिनि, फलाणो हू हीअं था कनि, हीअं था कनि, त विढ़नि माण्हू। त इहा हिकिड़ी नमीमा वॾी मुसीबत आहे। इन्हनि जो इंसानु ख़्यालु रखे। फ़साद इंसान जे जेके फ़साद थो इंसानु माण्हुनि जे विच में इहो जे ॻाल्हियूं कंदो त माण्हू विढ़ी पवंदा, ऐं इहे हिकिड़ी वॾी मुसीबत आहे। जीअं अलाह ताला क़ुर में चए थो वला तुति कुल्ल हल्लाफ़िन महीन, अलाह चए थो त तव्हां नबी खे त तूं उन्हनि जो चवणु न कर जेके रुॻो कसम था खणनि ऐं कूड़ जा कसम था खणनि। हम्माज़िम मश्शाइन बिनमीम, ऐं नमीमत में रुॻो मुब्तला आहिनि। सूरत अल क़लम में 10 आयत इला 11। इहे जेके आहिनि जेके नमीमत था कनि, ऐं ॿिया बि अदब सेखारनि था, उलमा लिखनि था त रोज़े जो अदब कहिड़ा आहिनि। जेके बाज़ार में आहिनि, दुकाननि में आहिनि, त उहे कूड़ था ॻाल्हाइनि, चवनि था हीअ मुक़सम आहे, हेतिरे में वठंदो असांखे, हीअ शइ भली अथई, हीअ अहिड़ी शइ अथई, ऐं मुंहिंजो मशवरो अथई हीअ शइ वठि, ऐं कूड़ हणंदो। पंहिंजो सामान जेको घणो हूंदुसि चवंदो त इहो मुंहिंजो ख़तमु थिए, त जेको माण्हू चवंदुसि यार सुठी शइ मूंखे ॾे, चवंदो हीअ शइ वठि। त इहा जेकी आहे तमामु बेकार शइ आहे। इहा बि हिकिड़ो रोज़े जो हिकिड़ो अदब ख़तमु थो थी वञे। छो जो असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, चए थो मन गशना फलैस मिन्ना, इहा असांजे मुस्लिम जी हदीस आहे। चए थो जेको असां सां धोध कंदो उहो असां माना आहे, यानी हिन उम्मत माना आहे। ॿी लफ़्ज़ में आहे मन गश फलैस मिन्नी, इहा बि रिवायत मुस्लिम में आहे। त चए थो केरु बि धोध कंदो उहो मूं मां ई न आहे, यानी उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न आहे। ऐं इहा जेकी अमानत इंसानु विञाए थो माण्हुनि जे विच में, जीअं चवंदुसि अचे हीअ शइ भली अथई, बहितरीनु शइ, अहिड़ी शइ तोखे लभंदी कान, अहिड़ी शइ तोखे सस्ती थो ॾियां, मां तुंहिंजे लाइ हिकिड़ो चङाई थो कयां, ऐं उहो कूड़ो ॻाल्हाईंदो सिर्फ़ु ऐं अलाह खे राज़ी करण जे लाइ न, पंहिंजो सामान खपाइण जे लाइ। इहा हिकिड़ी मुसीबत आहे। ॿिया हिकिड़ो अदब, हिकिड़ो उलमा चवनि था त जीअं गाना था माण्हू ॿुधनि, गाना था म्यूज़िक था ॿुधनि, ऐं सम्झनि था त हिन में का शइ कान्हे, भले हीअ ठीकु आहे यार, हीअ सुठी आहे, हिन में कुझु कोन्हे, असां कहिड़ो ॿिए जो था ॾोह कयूं। पर म्यूज़िक सभई हर नमूना जेके म्यूज़िक आहिनि सभु हराम आहिनि। क़ुर जे नस सां ऐं हदीसुनि जे सभिनि ते असांजे नज़र कनि त सभु इहे ॾोह आहिनि। क़ुर में जेको अचे थो वमिन अन्नासि मन यशरी लहवल हदीस लियुदिल्ल अन सबीलिल्लाह बिग़ैरि इल्म वयत्तखिज़ुहा हुज़वा उलाइका लहुम अज़ाबुम मुहीन। अल्लाह साईं चए थो उन्हनि जे लाइ वॾो अज़ाब आहे। सूरत लुक़मान में ऐं अब्दुल्लाह बिन मसूद चए थो इन आयत जे बारे अन्हु अन्नहु सुइल अन हाज़िहिल आया, इन आयत जो अब्दुल्लाह बिन मसूद खां पुछनि त हुन अब्दुल्लाह बिन मसूद चए थो इन्नहुल ग़िना, इहो आहे साज़ ऐं गाना। सो इंसानु बचाए पंहिंजे पाण खे इन्हनि ॾोहनि खां परे रहे। अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हु अन जाबिर अन अक्रिमा सईद बिन जुबैर मुजाहिद रिवायत आहे त नज़लत हाज़िहिल आया फिल ग़िना वल मज़ामीर। सभु तफ़सीरुनि ॿुधाईंदा त इहे गाननि ऐं म्यूज़िक में आहिनि, ऐं नबी करीम हिननि खां झले वियो। नबी करीम जी हदीस में चए थो हिकिड़ी लयकूनन मिन उम्मती अक़वाम यस्तहिलून अलहिरा वल हरीर वल ख़म्र वल मआज़िफ़। नबी करीम फरमाए थो, इहा रिवायत सही बुखारी जी आहे त आख़िरी ज़माने माण्हू अहिड़ा आहिनि जेके हिरा यानी कपिड़ो जेको आहे रेशमी उहो बि हलाल करे पाईंदा, ऐं यस्तहिलून सिहर ऐं जादू
जादू तावीज़ वल हरीर वल ख़म्र वल मआज़िफ़ गाना ऐं शराब हलाल करे ॿुधंदा ऐं उन्हनि खे इहो शर्म कोन थींदो ऐं हिते हिरा चवंदा फर्ज यानी ज़िना खे बि चवंदा यार असीं पैसा ॾेई था बुराई कयूं कंहिंसां ज़बरदस्ती कान्हे त इहा जेके इहा बि नबी करीम इन्हनि जे बारे में बि सम्झायो आहे त इहो आख़िरी ज़माने में ईंदा जेके मुंहिंजी उम्मती अहिड़े ॾोह कंदा ऐं उन्हनि ते लानत हणी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंहिंजे करे इंसाननि खे सम्झणो खपे त यार इहा ग़लति आहे जीअं अॼुकल्ह माण्हू ॾिसंदे त रोड ते वेंदे गाना बि था हलनि म्यूज़िक बि था हलनि रिक्शे में चढ़ंदे गाना बि था हलनि बसुनि में गाॾियुनि में रस्तनि में ऐं केरु कोन थो चए त यार हीउ ॾोह आहे तव्हां अहिड़ो कीअं था कयो तव्हां मुस्लमान हो कलमो पढ़ियो अथव नबी जो कलमो पढ़ियो अथव उनजो चवणु कोन था कयो ऐं केरु चवण वारो कोन्हे ॾिसंदे ॾाढियूं वॾियूं निमाज़ी त बि इहे सभु वेठा आहिनि ऐं जीअं हदीस के ॾिसंदे त रोज़े सां अचे गवाह ॾींदा कूड़ जी जीअं नबी करीम फरमायो मन लम यदअ क़ौल ज़ूर वल अमल बिह वल जहल फलैस लिल्लाहि हाजतुन फ़ी अन यदअ तअमहु व शराबहु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो जेको कूड़ न छॾींदो ऐं कूड़ी गवाह न छॾींदो ऐं जहालत न छॾींदो फलैस लिल्लाहि हाजा अलाह खे उनजी ज़रूरत ई कान्हे त खाधो पीतो छॾे ऐं पाणी पीअणु छॾे इहा हदीस अज़ीम आहे हदीस जाबिर जी त इहो ॾिसो न इन में असांखे छा थो सम्झ में अचे त जे उनजो रोज़े क़बूल ई कोन थींदो छो जो हुन जेके इहे अदब सभु छॾे ॾिना त इहे अदब जे छॾण सां रोज़े हुनजो को बि कमु न आहे कहिड़ो फ़ाइदो न थींदो तंहिंजे करे इंसानु ख़्यालु रखे त जेको अमल करे छो जो अलाह ताला चए थो अहसन अमल अलाह ताला ॾिसंदो जेको तुंहिंजो अमल भलो हूंदो उहो ई क़बूल कंदो अलाह ताला असांखे तव्हांखे हिदायत ॾिए त इल्मु नाफ़िअ ॾिए ऐं उन ते अमल कयूं हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।